सैण मां तोखे कीअं ॿुधायां छा लकार ॾिठो आहे। ॿुधाई थी या लाहियां जदी वीर अमजद जंहिं असांजी गादीअ ते कब्ज़ो करे असांजा हक़ फबाई असांजी मिल्कियतूं फबाई उनखे तूं दुश्मन न पर अॼु सॼण थी चाहीं। छा थियो अथई अम्मा? ॻाल्हि त ॿुध उन असांखे सहारो बि त ॾिनो आहे। ड्रामा सीरियल हवेली ड्रामे जा ही आख़िरी स्पेल जा आख़िरी एपिसोड जेका तव्हां ॾिसी रहिया आहियो दोस्तो। अॼु इन्हनि जी तव्हांखे पूरी कहाणी पूरी मालूमात ॾींदासीं केतिरा एपिसोड बाक़ी बचा आहिनि ऐं अचण वारे ड्रामे जी किस्तनि में छा थियण वारो आहे, उनजी कहाणी छा आहे। दोस्तो हिन एपिसोड के आख़िर ताईं ॾिसंदा नंढड़े वीडियो खे तव्हांखे पूरी मालूमात ॾियूं। पहिरियों त अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिसंदो सोराब पीर ऐं उनजी माउ जे विच में मुंहुं मारी थींदी, जंहिंमें उनजी माउ चवंदी जेको आहे न असांजो सॼण आहे पीर अमजद। पीर सोराब चवंदो जंहिं असांजा हक़ फबाया, जंहिं दुश्मनियूं निभायूं, जंहिं असां सां नाजाइज़गियूं कयूं, उहो उनखे तूं अॼु सॼण थी चवें, तोखे छा थी वियो आहे मां? उहो चवंदो ॻाल्हि ॿुध। उनजी माउ चवंदी त पोइ हुन असांखे सहारो बि ॾिनो आहे न, यानी हू पंहिंजो सहारो धीउ उते विहायूं वेठी आहे, बचायूं वेठी आहे। पहिरियों बि उहा ॻाल्हि थी करे। ॿी तरफ़ नौकराणी ईंदी जंहिंखे सिंधी पूरी नथी ॻाल्हाइण अचे, इन जी ॻाल्हाइण जेको आहे न ॿोली ते मूंखे जेको आहे न एंटरटेन थियां थो मां। इन जी जेका इहा ॻाल्हि कंदी अची वॾेरी खे यानी साइण खे ॻाल्हि कंदी जेका पीर अमजद जी घरवारी आहे, उनखे चवंदी त मां जेको लकार ॾिसी आहियां मूंखे ख़बर आहे मां तोखे कीअं ॻाल्हि कयां। उहो चवंदी अच्छा पीर अमजद जी ॻाल्हि आहे त पोइ ॿुधाए मां बि ॿुधां त उहा कहिड़ी ॻाल्हि आहे। हू चवंदी मां कीअं ॿुधायां। पोइ बाद में ईअं चवंदी त मां जुती लाहियां जे नथी ॿुधाए, तूं ॿुधाए जेको कुझु आहे। उनखां ज़ाहिर ॻाल्हि आहे पीर अमजद ऐं गोरी जी जॾहिं ॻाल्हि ईंदी त बेसब्र थी वेंदी आहे त मूंखे जल्दी ॿुधाए त आख़िर हिननि कयो छा आहे। पोइ ॿुधाईंदी त पीर अमजद ऐं जेको आहे गौरी मां ॾिठा आहिनि हिकिड़े कमरे में गॾु वेठा हुया, मां उहा तव्हांखे ख़बर ॾियण आई आहियां। जंहिंमें इहा ॻाल्हि ॿुधी करे परेशान थी वेंदी पीर अमजद जी घरवारी त गौरी सां वरी वेहणु शुरू कयो आहे। गौरी हिन हवेली में आई आहे। पोइ उनखे चवंदी चलो ठीकु आहे मां इन शइ खे बि ॾिसां थी, पर तूं उन ते नज़र रख पल पल ते, जेका बि ख़बर हुजे तूं मूं ताईं पुॼाए। मुंहिंजे साम्हूं इहो थिए त भली ॻाल्हि आहे, ख़बर मूंखे पवंदी। जे ॿिए पासे माने कढी छॾंदुमि त उते जी मूंखे ख़बर न पवंदी, केरु मूंखे ॿुधाईंदो। हवेली में मां इन खे सुख सां गौरी खे रहण कोन ॾींदुसि। अहिड़े हिसाब सां जेको आहे पोइ हू चवंदी आहे ठीकु आहे मां तोखे हिकु पले जी ख़बर ॾींदुसि जेका बि ॻाल्हि हूंदी। ऐं अहिड़े हिसाब सां पीर सोराब वॾो गुस्सो थींदो पंहिंजी माउ जे मथां, एॾो त गुस्सो कंदो हद खां वधीक। चवंदो तूं माना तूं उनखे सॼण सम्झे थी जंहिं असांजा सॼी ज़िंदगी हक़ खाधा आहिनि, गादी नशीं थियो वेठो आहे ऐं उहो चाचो तूं मुंहिंजो सम्झूं वेठी आहे। अहिड़े हिसाब सां पीर अमजद सोराब खे जेको आहे वॾो गुस्सो ईंदो पीर अमजद ते। ऐं दोस्तो मां ॿुधाईंदो हलां पीर सोराब हाणे कीअं बि करे साले खे खंभे खणाईंदो, उतां पीर बख़्श खे बि खणाईंदो। मां तव्हांखे ॿुधाए छॾियां इहो पीर बख़्श अचण वारनि कुझु किस्तनि में तव्हांखे टंगियल ॾिसंदो, तव्हां इन खे ॿधो पियो हूंदो वण सां। तमामु जल्द इहे सीन अचण वारा आहिनि ऐं इहे सीन बि ज़बरदस्त सीन अचण वारा आहिनि। ऐं दोस्तो मां इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे जेको आहे टियों स्पेल आहे, बसि हिन जा 10 एपिसोड अॻिते बचा आहिनि, 75 ताईं वरी बाक़ी तयारु न आहिनि। दुआ कयो त वरी शूटिंग जल्दी स्टार्ट थिए। मां राब्ता कया आहिनि मंज़ूर तानी साहब सां, डायरेक्टर आहे जेको ड्रामे जो। उन इहा ॻाल्हि कई त 2 ॾींहंनि जे अंदरि अॻिते जेको आहे शूटिंग स्टार्ट कयूं था, न त ड्रामो बंदि बि थी सघे थो कुझु ॾींहंनि जे लाइ। दोस्तो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते, असांखे ॾींदा इजाज़त। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।